वणिया कमरे मां ता जांच करे अचा काॾे अदा काॾे तो भगो वञी मां जांच करण थो वञा त फ़कीरनि लाइ मिठाई रखी अथव या न दादा असां भला ठीको हो या फ़कीरनि जो रोज़ रोज़ किलो मिठाई ज़ाया कयूं लाचार असांखे माना अॼु बुख ते सुम्हणो पवंदो कंहिंखे बुख ते सुम्हणो पवंदो फ़कीरनि खे वीचारनि खे अॼु बुख ते सुम्हणो पवंदो न मिठाई जो न रखंदव त पोइ मखण जा कन पटींदा हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधायो इन घर में बेगुल बि रहे थी तूं बि रही थो पोइ फिरियो फिरियो मुंहिंजा कन छो था पटले हा आहे चप त तोसां पियल हल बेगुल बेगुल खां त भलाउन बि पासो कयो आ हे त जिन आहिनि ॿी ॻाल्हि सही त चवे थो जॾहिं पादरनि खाइण लाइ घर में मर्द मौजूद आहिनि त पोइ मां औरत ॾे छो ईंदा त अॼु राति सालो जो पासो वठनि छो बा घर बि असांजो फ़कीर बि असांजा असांखे छो तंग कंदा अॻु में बि तो जहिड़ो हिकिड़ो थुल्हो मतारो महिमान आयो उनजी खट खणी वञी झंग में रखे आया पोइ न महिमान लधो न खट लधी अरे पोइ असां त तव्हां पा जाऊं ॾिस न तूं सालो को बाप भेड़ी वो असां पाण में विरहायो आहे छा हा त आहियूं त सभु गॾु न तूं जिन्हनि खे छो नथो सम्झाए त हीअ मुंहिंजी भेण आ भलड़ी ऐं हे बि सोहिणो अछड़ो मुंहिंजो भेणी वो अदी पोइ मां छा कयां ओ सफ़ा अणपढ़ियल आहिनि ॻाल्हि सम्झनि ई कोन था बाक़ी हा मां वञी कमरे में सुम्हंदुसि जे तव्हां ॾे अचनि त तव्हां हुनखे सम्झाइजो चइजां त मां सालू जी भेण आहियां ही सालू जो भेणी वो आहे मूंखे नथो लॻे त मखण खे छॾींदा बेगुल लॻे थो हे मूंखे माराणे जे चक्कर में आ हीअं करो किलो मिठाई मूंखां घोर करो किलो में बाबा को कोन है त कुझु न कुझु थी सघे थो आहे सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।